अरे अनंत जन्मनि जी पूजा करे भी जेको न मिलंदो आहे उहो त हुनजो पुटु बणिजी करे आयो आहे। आहा, यशोदा मैया नंद बाबा ये धरा ऐं द्रोण नाले सां पिछले जन्म में हा। यशोदा मैया जो नालो धरा देवी, नंद बाबा जो नालो द्रोण महाराज। इन्हनि कई सालनि तक भगवान जी भक्ति कई, ब्रह्मा जी तपस्या कई, ब्रह्मा जी राजी थिया तो वरदान घुरियऊं तो परिपूर्ण परमात्मा जेको सर्वशक्तिमान आहे उन वासुदेव खे असां गोद में खेॾायूं। मां उनखे पंहिंजो खीर पीआरियां, लाड़ लड़ायां। तॾहिं ब्रह्मा जी उन्हनि खे वरदान ॾिनो। भगवान तॾहिं पहिरें ॾींहुं ॾिसो देवकी माता वटि हुते हली आया। चओ हरे कृष्ण। हेॾे देवकी मैया वसुदेव बाबा के भी भगवान चयो तव्हांजी कोई हिन जन्म जी भक्ति ना आहे बाबा जी, तव्हां कई जन्म वठी करे मुंहिंजी भक्ति कई तो। चओ जय श्री कृष्ण। एक जन्म में तव्हां प्रश्नी गर्भ ऐं सुतपा माता थियव त प्रश्नी ऐं सुतपा मां तव्हांजो पुटु ठहियो, मुंहिंजो नालो पियो बोलो प्रश्नी गर्भ भगवान की। बे जन्म में तव्हां ई माता अदिति ऐं कश्यप महाराज थियव त मां तव्हांजो बालक बणिजी आहियो। भगवान जो नालो कल कथा ॿुधव छा ठहिया? वामन भगवान की। बोलो श्री वामन भगवान की। श्री श्री वामन भगवान ठहिया। वरी हिकु जन्म में चवनि था तव्हां मनु महाराज माता शतरूपा भी ठहिया हो त मां तव्हां वटि वरदान घुरियव त तव्हां उहे दशरथ बाबा कौशल्या माता बणिजी आयो त मां तव्हांजे घर बोलो श्री राम भगवान की। अॼु तव्हां ई देवकी मैया वसुदेव बाबा बणिजी आया हो त मां तव्हां वटि बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की। ॾिसो भगवान केॾा दयालु। हिकु बार न घणा बार उन्हनि जा बालक ठही आया। तॾहिं चवंदा आहिनि भगत करे पाताल में प्रकट हो तो आकाश, रजब तीनों लोक में छिपे न हरि को दास। चो हरे कृष्ण। हे हरे